नाज़िम, सिंध जे वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह जे तक सेवण शरीफ़ में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां शहरनि खे पीअण जो साफ़ पाणी मिली न सघियो। पीअण जे पाणी लाइ मुख़्तलिफ़ तंज़ीमनि ऐं शहरनि पारां म्यूनिसिपल कमेटी ऐं पब्लिक हेल्थ जी नाअहली ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रैली में शामिल माण्हुनि सख़्त नारेबाज़ी कई ऐं रैली धमाल चौक खां म्यूनिसिपल ऐं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदी प्रेस क्लब पहुती। उन मौक़े ते अॻवाननि जो चवणु हो त म्यूनिसिपल ऐं पब्लिक हेल्थ जे अमलदारनि जे करप्शन सबबि इंतिज़ामिया शहरनि खे साफ़ पाणी फराहम करण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। शहरनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजो पीअण जे साफ़ पाणी जो मसइलो हल कयो वञे। एडमिनिस्ट्रेटर म्यूनिसिपल सेवण शरीफ़ जी नाअहली अमले खे हटायो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।